अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। नाज़रीन, दौलतपुर ऐं आसपास जा सवे माण्हू रोडनि ते निकिरी आया। तालको दौलतपुर बहाली लाइ निटण उस में मेन प्राइमरी स्कूल खां प्रेस क्लब दौलतपुर ताईं एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते तालका दौलतपुर बहाली जे जदोजहद कमेटी जे ऑर्गेनाइज़र अब्दुल करीम अबड़ो, मोहम्मद यासीन जूनेजो, गुलाम मुस्तफ़ा जूनेजो, रफ़ीक शाह, अब्दुल हमीद खान जूनेजो, अब्दुल हमीद खान अब्बासी, हाजी खालिद ओठो, रहीम खानज़ादो, नबी बख्श पल्ली, मज़हर उमरानी ऐं ॿियनि चयो त दौलतपुर सफ़न खां तालके जो दर्जो खसे वॾी नाइंसाफ़ी कई वई आहे। हुननि चयो त काज़ी अहमद परे ऐं दौलतपुर असांखे वेझो आहे। असांखे काज़ी अहमद वेंदे सवे मुश्किलातुनि जो मुंहुं ॾिसणो पवे थो। उन हूंदे बि असांजो को बि कमु नथो थिए। आख़िर में हुननि आला इख्तियारनि खां मुतालबो कंदे घुर कई त अवाम जे वॾे तइदाद खे सहूलतुनि वारो अॻियूं रद्द कयल पूरो तालको दौलतपुर बहाल करे ॾिनो वञे त जीअं वॾे खां वॾे तइदाद जे अवाम खे संदन बुनियादी हक़ ऐं सहूलतूं मयसर थी सघनि।